अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीर सीरियल में रांची वी न्यूज़ माहिर रुखसार पंवर। सबका पे एक नजर हेडलाइंस थे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप की न्यूयॉर्क में इस्लामी मुल्कनि जे सरबराहनि सां मुलाकात। 50 मिनट ताईं जारी रहंदड़ मुलाकात में गजा समेत विच ओभर जे सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल। मुलाकात में पाकिस्तान, कतर, तुर्किया, गॾियल अरब अमारात ऐं ॿियनि मुल्कनि जा सरबराह शरीक। डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त मुस्लिम ऐं अरब मुल्कनि जे सरबराहनि सां मुलाकात एज़ाज़ आहे। इसराइल खां सवाइ समूरनि वॾनि प्लेयर सां मुलाकात कामयाब रही। इसराइल सां गजा ते अॻभराई थी सघे थी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां मुलाकात। खुशगवार माहौल में गैर रस्मी ॻाल्हि ॿोल। तुर्क सदर रजब तैयब अर्दोगान चयो आहे त ट्रंप जे मुस्लिम मुल्कनि जे सरबराहनि सां मुलाकात फ़ाइदेमंद रही। गॾिजाणी जे नतीजनि मां ख़ुशि आहियां। अमरीकी सदर सां मुस्लिम सरबराहनि जी मुलाकात जी गॾियल पधिराई जारी कई वञे। वज़ीर आज़म जो IMF जी MD क्रिस्टालिना ऐं वर्ल्ड बैंक जे सदर अजय बंगा सां धारदार मुलाकातूं। शहबाज शरीफ तरफ़ां जाम सुधारनि जी एजेंडा ऐं मईशत में बेहतरी बाबति आगाही। वज़ीर आज़म चयो आहे त IMF मईशत ते बोझ जे असरनि खे ॾिसे उनखे IMF जे जाइज़े में शामिल करणु घुर्जे। मीडिया सां ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ वधीक चयो त डोनाल्ड ट्रंप जनरल असेंबली खे ख़िताब में अहम ॻाल्हियूं कयूं। पाक भारत जंग रोकण में ट्रंप जो अहम किरदारु आहे। अमरीकी सदर दुनिया में अमन जे क़याम लाइ सरगर्म आहे। सिंध के 14 ज़िलनि में बल्दियाती इदारनि जी 29 सीटुनि ते अॼु नंढी चूंड। पॉलिंग शाम 5 वॻे ताईं जारी रहंदी। सिक्योरिटी जा इंतजाम सख़्त। ज़िले काउंसिल जे 2 चेयरमैन जे 6 वाइस चेयरमैन जी 7 ऐं जनरल काउंसलर्स जे 13 सीटुनि ते वोटिंग जारी। 127 पोलिंग स्टेशन इंतहाई हसास 34 पोलिंगूं हसास करार। वधीक नफ़री मुक़रर। कनकोट भरिसां तेज़ रफ़्तार ट्रालर जो चिंची रिक्शा के टक्कर। 3 ॼणा फोत 5 ज़ख़्मी। मली स्टाफ वटि हादसे में 3 ॼणा थॾे ते फोत थी विया। फोतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मी सिविल अस्पताल मुंतकिल। झंपीर वेझो धुरनि में झेड़ो 1 ॼणो मारिजी वियो। 6 ज़ख़्मी। जाखरा बिरादरी जी धुरनि में हलंदड़ संगावती तकरार तां झेड़ो थी पियो। लठनि ऐं कुहाड़ियुनि जो आज़ादाणो इस्तेमाल। मोहम्मद खान जाखरो मारिजी वियो। ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। वाक़े बाद धुरनि में छिकतार तेज़। कनकोट वेझो 4 ॾींहं अॻु अगवा थियल पुलिस एहलकार बाज़ियाब। पुलिस पारां मुखबी एहलकार फज़ल रहमान खोसो खे दुरानी महर जे कचे में बाज़ियाब कराइण जी दावा। ज़रनि मूजिब पुलिस ऐं धाड़ियलनि विच में डील बाद एहलकार जी बाज़ियाबी अमल में आई आहे। धाड़ियलनि एहलकार खे अगवा करे तशद्दुद जी वीडियो वायरल कई हुई। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सदर ते अॼु ॿिए ॾींहुं बि सरकारी स्कूलनि, अस्पतालनि ऐं ऑफिसनि जी तालाबंदी। पेंशन पॉलिसी में तब्दीली ख़िलाफ़ मुतालबनि जी मञता लाइ इस्ताद ऐं ॿिया सरकारी मुलाज़िम सरापा एहतजाज। कराची, मलीर, हैदराबाद, सखर, लाखाणे में पुखास में अॼु बि एहतजाज तौर कम छॾ हड़ताल। जामशोरो, नवाबशाह, मटियारी, नौशरो, फिरोज चंद, मोहम्मद खान ऐं मेहर में स्कूलनि ऐं ऑफिसनि जी तालाबंदी। बांधी, चंबर, शाहपुर, चाकर, हाला, खानपुर ऐं खानवाहण में सरकारी मुलाज़िमनि जा मुज़ाहिरा। पिंगरियो, वगड़, वारह, सकरन, तलहार, संजर, चांग, सुई गेस ऐं ॿियनि शहरनि में बि एहतजाज। अॻवाननि चयो आहे त पेंशन पॉलिसी बहाल करे जाइज़ मुतालबा पूरा कया वञनि। ॿी सूरत में सॼी सिंध में एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो।